अरे छोरो मां त चवां थो त तोखे हितां फटाफट वापसि वञणु घुरिजे न त ख़बर छा थींदो। उते मुआरी आ छोरी गोल छोरी रुली वेंदी राहुनि में रुली वेंदी। ऐं हा जॾहिं हितां वापसि वञी न त निकाह रजिस्ट्रार खे पाण सां गॾु वठी वञजांइ ऐं उते वञी छोरीअ सां निकाह कजांइ। पोइ न मां इहो नतीजो निकिरंदो त हे सांवल मोड़ मुहारा वारा आसरो ई लाहे छॾींदा ऐं पोइ ॻाल्हियुनि में ईंदा। ऐं जेकॾहिं तूं हुन सां निकाह न कयो न त पोइ ख़बर अथई इहे सांवल वारा मुआरी छोरीअ खे वापसि आणण जे लाइ वॾो ज़ोर लाईंदा बाबा, वॾो ज़ोर लाईंदा। जैसे ताईं मां पंहिंजी भेण खे हिननि ज़ालिमनि जी क़ैद मां आज़ादु कराए हितां वठी न वेंदुसि न, हिन ॻोठ मां काॾे बि न वेंदुसि। सिको इन कम में मां तुंहिंजी मदद कंदुसि। हाँ साईं, अहीं तूं साईं कंफू खान जो भाइटियो जो असीं सिक्कू खान जी तूं मदद करी। अड़े तुंहिंजी हैसियत ॾिठल आहे, पादर लॻई त मुंहिंजो सॼो रिकॉर्ड मोतमार ज़हर ॿार सॼो पधरो करे छॾी। हाणे सिक्कूअ जी मदद कर। हा भली मदद कर बाबा, भली मदद कर, पर हिकिड़ी मदद माणे खां वठिजांइ, माणे खे बि दुनाली बंदूक ॾिजांइ, उहा भली उते डडम डडम कराए। हल वञी मदद करीसि, मोकिलासीं मुंहिंजी। छो बाबा सिकू जी मदद न आहे करणी छा? अड़े चरीअ जा पुट तोखे ख़बर ई कोन्हे, अॻियों वागू न वागू गीत ई तोखे सिकूअ खे हिकिड़ी ॾींदा। रुंडाहू भली केॾा बि वागू छो न हुजनि, पर शायदि तो अञा सिकू खे सुञातो ई न आहे। सिकू जी सट ई हिकिड़ी लॻंदुनि। मारी तरह गोल तरह हाणे साईं ही फने कान जेको अॻे गोॾ ॿधंदो ऐं हाणे काई चपाई थियूं अथे उनखे कंदो पूरो। बाबा हाणे मुड़ुसु माण्हू थी वियो आहे, मुड़ुसु माण्हू। हाणे तूं वेही ॾिसजाए, ईअं तो मां हिन सांवल खे पूरो कयां, छो त सिकू जी सट मौत जो धक पसाई पूरा हिते रखीसि न छड़ा। यार बाबा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त तूं सिकू जो दुश्मन आहीं या सॼण? अड़े छोरा, जंहिं पीउ मूंखे ॼणियो उनखे घुटो ॾेई पूरो करे छॾियो, उनजो ई सॼण न थियुसि त पोइ हेड़नि जो सॼण थींदुसि छा? अड़े हो कंहिं किताब में ई लिखियल कोन्हे पुट। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।